औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां ग़ुलाम रसूल प्यार वार्ड नंबर 12 जो आज़ाद उम्मीदवार काउंसलर टाउन कमेटी डेहर की। दोस्तों, आऊँ ये वीडियो ठाहिण जो मुंहिंजो ई मक़सदु आहे। मुंहिंजा इन में काफ़ी वार्ड जा दोस्त ऐड थियल आहिनि। मां उन्हनि दोस्तनि जे लाइ पैगाम ॾियां थो। तो दोस्तों, तव्हां हाणे तव्हांखे चेंजिंग आणणी आहे पंहिंजे वोट ज़रिए, ऐं वोट जो सही इस्तेमालु कयो। वोट जो उते इस्तेमालु न कयो उन्हनि माण्हुनि ते खे वोट न ॾियो जंहिंखे मिलण जे लाइ तव्हां बंगलनि ते कलाकनि जा कलाक लाइननि में तरसदा रहो। वोट पाण जहिड़े हॾ ॾोगी मिसकीन खे ॾियो जेको तव्हांजो दर्द सम्झंदो हुजे। जेका 24 कलाक एसियुनि में वेठा हूंदा उन्हनि खे अव्हांजे दर्द जो कहिड़ो अहसासु, ऐं जेको तव्हां सां मसइलो पेश ईंदो, नालियुनि जो बिजली कोन्हे, गैस कोन्हे, पीअण जो पाणी कोन्हे, उन्हनि जो उहो दर्द उन्हनि खे कीअं तव्हांजो महसूसु थींदो? छो जो उन्हनि जा त मुलाज़िम बीठल आहिनि जेका उन्हनि खे इहे सॼियूं शयूं अफोर्ड कनि था। इहो अहसासु, इन जो जेको आहे अहसासु, इन जी ख़बर सिर्फ़ु अव्हां जहिड़े ग़रीब खे हूंदी जेको डेली मज़दूर माण्हुनि जो ॾुखु मज़दूरी सम्झी सघे थो। हिन दफ़े वार्ड नंबर 12 जी अवाम जी ख़ुशनसीबी आहे जो अव्हां जो पंहिंजो ख़ादिम ग़ुलाम रसूल प्यार मां वार्ड नंबर 12 ते टाउन कमेटी जे लाइ काउंसलर उम्मीदवार तौरु आज़ादु फार्म भरिया आहिनि। मुंहिंजो इंतिख़ाबी निशान बोतल आहे। सो 26 तारीख़ ते बोतल खे ठपो हणी कामयाबु कंदा। मुंहिंजी कामयाबी वार्ड नंबर 12 जी अवाम जी कामयाबी आहे। मूंखे कामयाबु करे पंहिंजी कामयाबी यकीनी बणायो। इंशाअल्लाह ताला तव्हांखे हिन टाइम सब्ज़ बाग़ ॾेखारण जे लाइ काफ़ी उम्मीदवार मैदान ते लथल हूंदा। सो को कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो, को कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो, पर तव्हां उन्हनि मां उन हक़ीक़त में वाक़िफ़ हो। सो अॼु जा उहे आयल कोन्हनि, सालनि खां उहे हिते सियासत कनि था पिया। उन्हनि जे किरदार मां तव्हां वाक़िफ़ हूंदा हुए। उन्हनि खे तव्हां वोट बि अॻल में ॾिना हूंदा हुए। उन्हनि तव्हां वटि मां सम्झां थो जॾहिं इलेक्शन वारे दौर खां पोइ तव्हां ॾे कॾहिं लड़ी बि न आया हूंदा। महले वारे मथां हाणे असां फ़ैसिलो छॾे ॾिनो आहे त तव्हां कंहिंखे हिन टाइम सिलेक्ट कयो था। पंहिंजे हैसियत रखंदड़ मज़दूर जो हॾ ॾोकी, ग़रीब जो हर टाइम आवाज़ु बणंदड़ मूंखे वोट ॾियो था या उन्हनि माण्हुनि खे वोट ॾियो था जेका हिकु चकर इलेक्शन वारे टाइम ज़ाहिर थियनि था, पोइ 5 सालनि ताईं ज़ाहिर बि कोन था। मेंगवाड़ बिरादरी खे यादि हूंदो अॼु खां 2-3 साल पहिरें जॾहिं हिते उन्हनि जे घरनि में गोॾे जहिड़ो पाणी बीठो हो त हिन फ़क़ीर आवाज़ु उथायो। जेको असांजी मशीन आहे उहा परे उनजो ट्रांसफार्मर लॻो आहे, डेली उहो सड़ी वञे थो। सो असांखे 11,000 ॾियो, ऐं जीअं 11,000 उहा असांजी खूहे ताईं वञे त जीअं उते उहो ट्रांसफार्मर लॻे ऐं मशीन 1 मिंट बंदि न थिए। सो इहो तव्हांजे अॻियां हाणे मौजूदु आहे, ट्रांसफार्मर बीठो आहे। त अॼु खां जेको 3 साल पहिरियों जदोजहद मां कयुमि उनजो फ़ाइदो अॼु अवाम वठी रही आहे। उन टाइम मां वार्ड नंबर 12 जी अवाम अल कुतुब टाउन, हाफ़िज़ाबाद, अल फतह टाउन, राजा कॉलोनी, मियाँ अब्दुल समी महला ऐं जेके इर्द गिर्द मुंहिंजा वोटर आहिनि उनखे रिक्वेस्ट कयां थो त 26 तारीख़ ते बोतल ते ठपो हणी बोतल खे कामयाबु कंदा। भील बिरादरी जो बि सुठो वोट आहे। भील बिरादरी सां इहो हशर थियो आहे जो हू केतिरा ई सालनि खां इन्हनि खे वोट ॾींदा अचनि था, पर हुननि खे अॼु ताईं हिकु नाली जी सहूलियत न मिली सघी आहे, जंहिंजे करे हू पंहिंजो जेको पाणी आहे, जेको निकाल वारो पाणी आहे, उहो घर जे अॻियां जमा करे पोइ वरी बाल्टियुनि ज़रिए ॿाहिरि कढनि था। छा उहे इंसान कोन्हनि? सो मुंहिंजो जेको मंशूर हो इहो आहे, सभ खां पहिरें नाली हूंदी त रस्तो बीहंदो। नाली जो पाणी निकाल थींदो त रस्तो बीहंदो। अगरि नाली जो पाणी निकाल ई न हूंदो, निकाल सिस्टम ई न हूंदो त रस्ते जे मथां गोॾे जहिड़ो पाणी बीठो हुजे, रस्ते ठाहिण जो को फ़ाइदो ई न आहे। सो उनखां पोइ रस्ते खां पोइ असांजो कई सालनि खां जेकी आहे बिजली बंदि पई आहे। हाफ़िज़ाबाद जा भील बिरादरी हुजे या मेंगवाड़ बिरादरी हुजे या मियाँ अब्दुल समी हुजे, हिते कई बिरादरियूं अहिड़ियूं आहिनि, छिॼण आहिनि, सूमरा आहिनि, शेख आहिनि, सवेट्रा आहिनि, ईंधण आहिनि, हकड़ा आहिनि, मलिक आहिनि, कई बिरादरियूं आहिनि जेकियूं वीचारियूं गुरबत जे करे उन्हनि खे एतिरी हैसियत कोन्हे जो उहे मीटर हणाइनि था त पोइ बिजली जा बिल न भरे सघनि था। सो बाक़ी जेके वॾेरनि जे बंगलनि में ट्रांसफार्मर ईअं लॻा पिया आहिनि, ग़रीबनि खे हक़ न आहे जो उहे बिजली हलाइनि। सो ॾिनमि त उनजी जॻह ते सोलर प्लेटूं ऐं बैटरी ॾींदासीं, छो जो उहे ॾींहं जो सारो ॾींहुं वीचारा गुज़ार। चौथों,
पीअण जो पाणी हिकु बुनियादी सहूलियत आहे जेको असांजो जर हिते कई सालनि खां गंदो पाणी जा दुॿा बीहण जे करे ख़राबु थी चुको आहे ऐं उन जे करे कई बीमारियूं जेको आहे जनम वठी रहियूं आहिनि। कई असांजे माले जा माण्हू हेपाटाइटिस TB केतिरनि ई बीमारियुनि में जे करे जेको आहे उहे ज़िंदगी विञाए वेठा आहिनि। सो इन हवाले सां हर कॉलोनी जे ॿिनि गिटियुनि जे विच में जेको आहे हिकु वाटर प्लांट ॾिनो वेंदो जेको उन ॿिनि गिटियुनि जे लाइ या होॾे बाईपास खां या वञिणो पए थो नारेवाह ते जॾहिं असांजी कॉलोनी जी गिटी जे ॿिनि गिटियुनि जे विच में लॻल हूंदो त उतां जो कॉलोनी वारे खे भाण में तकलीफ़ न थींदी ऐं काॾे ॿाहिरि वञण जी ज़रूरत बि न पवंदी। सो असांजी कॉलोनी में 4 कॉलोनी आहिनि, 4 पावर प्लांट ईंदा। सो इहा हिकिड़ी बुनियादी सहूलियत आहे।